कोट गुलाम अहमद के कायम खानी हाल में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमेटी के चेयरमैन मुफ्ती मोहम्मद आसिफ खासकली पारां इस्तेहकाम पाकिस्तान वो फ़ज़ाइल इल्म वो उलमा कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें शेखुल हदीस मुफ्ती हबीबुल्ला साहिब, मनाज़िर इस्लाम प्रोफेसर मुफ्ती अंस राजपर साहिब ऐं मुफ्ती आसिफ खासकली ऐं ॿियनि ख़िताब कंदे इल्म जी अहमियत ऐं आलमनि जी अज़मत ते रोशनी विझंदे चयो त मुल्क जो इस्तेहकाम जो सॼो दारोमदार इल्म ते ई हूंदो आहे। हिन मौक़े ते तालीम बालगा जे शागिर्दनि, समाजी तंज़ीमनि ऐं शहर जे प्रेस क्लबनि जे हौसला अफ़ज़ाई लाइ शील्डूं ॾिनियूं वयूं, जॾहिं त कॉन्फ्रेंस में शहर जे उलमा कराम, सियासी समाजी अॻवाननि, शहरियनि ऐं सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में ख़ैर बरकत ऐं मुल्क जी तरक्की ऐं इस्तेहकाम लाइ दुआ पिणु घुरी वई। अकबर अली राजपूत, इबरत न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद। हुसैन कोरे जो वठी आयो ऐं नौजवाननि जे प्रोग्राम नई टहीअ में ॻारायो। खेसि टेलीविज़न ते प्रोड्यूसर ज़ुल्फ़कार नक़वी प्रोग्राम संद सिंगार में मुतारफ़ करायो। शफ़ी मोहम्मद जुम्मन मैट्रिक ताईं पढ़ियो, सरकारी मुलाज़मत कयाईं। संदसि केतिरा ई कलाम मशहूरु थिया। खेसि मञता तौरु शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड समेत केतिरा ई एवॉर्ड मिलिया। सिंध जो ही मशहूरु फ़नकार 28 अगस्त 2002 ते वफ़ात करे वियो। यार ॾाढी इश्क आतश लाई है। करे गमा पानी नी 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 दा 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 नी नी दा दा नी नी दा दा नी नी दा नी दा प म करे दा नी दा करे